शहर के जे शहर रेती में शहरनि पारां पंहिंजी मदद पाण हेठि नालियुनि जी सफ़ाई कई हुई। शहरी हथनि में कोडरूं ऐं ॿुहारा खणी शहर में निकिरी पिया ऐं पंजनि इलाइक़नि जे नालियुनि जी सफ़ाई करे पंहिंजे हिसे जो हक़ अदा कयो। हिन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शहरनि चयो त असीं हर सियासतदान खे मान ॾिनो आहे, पंहिंजे हड़ा बड़ा ख़र्च करे उन्हनि खे वोट ॾेई कामयाबु करायो, पर उन्हनि खे न तालीम मिली, न सिहत जी सहूलियत, न ई को रोड रस्तो या गैस मिली सघियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त कामरुनि न वोट वठी लखियुनि पंहिंजी बजट हड़प कंदड़नि खां पुछाणो करे उन्हनि जा मसइला हल कया वञनि। ॾीपलो ते ॻोठ छाही छपड़ो में गवर्नमेंट डिस्पेंसरी में बिजली जी सहूलियत न हुजण ते कतर जे शेख फैसल बिन नासिर अल सानी पारां सोलर प्लेटूं ऐं ॻोठ लॻ ॿनी में सोलर पंप लॻाए ॾिना विया। ॻोठाणनि होती कांजी भोरी ऐं ॿियनि जो चवणु हो त उन्हनि जे ॻोठ जे अस्पताल में बिजली न हुअण करे उन्हनि खे पखे, लाइट ऐं फ्रिज जी सहूलियत न हुई, जंहिं करे मरीज़नि खे तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो हो। सोलर प्लेटूं लॻण सां उन्हनि खे सभु सहूलियतूं मिली वियूं आहिनि, जंहिं लाइ हू कतर जे शेख फैसल बिन नासिर अल सानी जा थोराइता आहिनि। खैरपुर जे ॻोठ फतेहुल्ला घुमरो जे रहवासियुनि पारां इरीगेशन अमले ऐं मिटी माफ़िया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि उस्ताद हबीबुल्ला घुमरो, एहसान घुमरे ऐं ॿियनि मीडिया ॿुधाईंदे चयो त हू ॻोठ फतेहुल्ला घुमरा जा ॻोठाणा अबुलवाह मां निकिरंदड़ आबाद माइनर शाख मां पंहिंजूं ज़मीनूं आबाद कंदा आहिनि, पर जॾहिं खां पाणी बंदि थियो आहे, इरीगेशन अमले मिटी चोरी कंदड़ माफ़िया सां मिली मिटी विकिरो करे शाख जे कपिड़नि खे नुक़सानु रसायो आहे। हुन चयो त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी मिटी चोर माफ़िया ऐं आबपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। एसटीपी ज़िले नवाबशाह पारां ख़ानगी होटल में ईंदड़ मकानी चूंडनि में भरपूर हिसो वठण ऐं हलंदड़ महीने जी 24 तारीख़ ते हैदराबाद में एसटीपी पारां थींदड़ यौम मादरे वतन जे प्रोग्राम में कारकुननि जी भरपूर शिरकत जे हवाले सां वर्कर कन्वेंशन कोठायो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे एसटीपी जे मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी चयो त ईंदड़ बलदियाती चूंडनि में एसटीपी सॼी सिंध में भरपूर नमूने सां हिसो वठंदी ऐं सिंध में करप्ट चूंडे नुमाइंदनि जो मुक़ाबिलो करण लाइ हर यूसी सतह ते एसटीपी जा उम्मीदवार बीहारिया वेंदा। इन मौक़े ते एसटीपी मरकज़ी अॻवान सैयद अतर शाह, ज़िलई सदर निसार अहमद कीरियो, रफ़ीक अहमद मल्लाह, शाहनवाज़ कीरियो, सुभान अली मक्सी समेत ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk